नाज़रीन मेरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंकी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। बांग्लादेश में नयूं चूंडूं, बीएनपी अकेले सिर हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में अची वई। सरकारी नतीजा अचण बैदि बांग्लादेश जो ईंदड़ वज़ीर आज़म तारिक रहमान हूंदो। तारिक रहमान पारां कारकुननि खे जश्न मल्हाइण खां पासो करे मुल्क लाइ दुआ करण जी हिदायत। बांग्लादेश नेशनलिस्ट पार्टी ऐं इत्तेहाद पार्लियामेंट जे 300 सीटुनि मां 212 सीटुनि ते कामयाब। जमायत इस्लामी ऐं इत्तेहादनि 74 सीटूं हासिल कयूं। शागिर्दनि जी जमायत एमसीपी सिर्फ़ 6 सीटूं हासिल करे सघी। 12 सीटुनि ते मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा उम्मीदवार कामयाब। बीएनपी ऐं इत्तेहादी तारिक रहमान जी अॻवानी में नई हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में अची विया। अमीर जमायत इस्लामी शफ़ीक रहमान पारां सरकारी नतीजा अचण बैदि रद्दमल ॾियण जो ऐलान। शफ़ीक रहमान जो चवणु आहे त मुखालिफ़त बराए मुखालिफ़त न कंदासीं। यकीन था ॾियारियूं त मुल्की तइमीर लाइ हुकूमत सां गॾिजी कमु कंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां कामयाबी माणींदड़ बांग्लादेश नेशनलिस्ट पार्टी जे सरबराह तारिक रहमान खे वाधायूं। नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। सदर ऐं वज़ीर आज़म चयो आहे त बांग्लादेश में पुरअमन चूंडूं मुनक़द करण ते अवाम खे वाधायूं हुजनि। बांग्लादेश जे नई क़यादत सां भरपूर सहकार कयो वेंदो। ॾखण एशिया में अमन ऐं इस्तेहकाम लाइ गॾिजी कमु कंदासीं।